अस्सलामुअलैकुम नाज़रीन, तो अनिसरे आओ हक़सत न्यूज़ नाज़रीन तासा खबर शामिल करने वालों नौशरफ रोज़ खां जिथे मोहब्बत देरो जतोई जे सहाफ़ी गुलाम हुसैन पीरज़ादे जे भाउ खादिम हुसैन पीरज़ादे जे क़त्ल में मुलविस जवाबदार गिरफ़्तार न करण ख़िलाफ़ सवे ॻोठाणनि पारां मोहब्बत देरो मां एहतिजाजी रैली कढी वई। रैली कंडियारे खां थींदे प्रेस क्लब नौशरफ रोज़ पहुती जिथे एहतिजाज कयो वियो। जवाबदार गिरफ़्तार न करण ख़िलाफ़ नारा हया विया। बाद में रैली एसएसपी नौशरफ रोज़ जे ऑफिस ॾांहुं रवानी थी वई। जॾहिं त रैली खे सेशन कोर्ट नौशरफ रोज़ वटि पुलिस रोके छॾियो। उन मौक़े ते सहाफ़ी गुलाम हुसैन पीरज़ादे ॿुधायो त संदसि भाउ खादिम हुसैन खे हिकु हफ़्ते खां अॻु कंडियारो भरिसां काणिया कलोड़ा वटि गोलियूं हणी खेनि क़त्ल कयो वियो, पर हुननि उन वक़्त ताईं जवाबदार खे गिरफ़्तार नाहिनि करे सघिया, जंहिंजे करे हू इंसाफ़ लाइ बाॾाए रहिया आहिनि। हुननि चयो त ॼातल जवाबदार मथां केस दाख़िल कराई ऐं हुन वक़्त ताईं को बि जवाबदार गिरफ़्तार नाहे कयो वियो। रिपोर्ट कयो आहे ब्यूरो चीफ मंज़ूर मलिक, हक़सत न्यूज़ नौशरफ रोज़।